बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वहादा किताबुन अंज़लनाहु मुबारकुन फत्तबिऊहु वत्तकू लअल्लकुम तुरहमून अन तक़ूलू इन्नमा उन्ज़िलल किताबु अला ताइफ़तैनि मिन क़ब्लिना व इन कुन्ना अन दिरासतिहिम लगाफ़िलीन औ तक़ूलू लौ अन्ना उन्ज़िल अलैनल किताबु लकुन्ना अहदा मिनहुम फ़क़द जाअकुम बय्यिनतुम मिन रब्बिकुम वहुदन व रहमतुन फमन अज़लमु मिम्मन कज़्ज़ब बिआयातिल्लाहि व सदफ़ अन्हा सनजज़िल लज़ीन यस्दिफ़ून अन आयातिना सूअल अज़ाबि बिमा कानू यस्दिफ़ून हल यंज़ुरून इल्ला अन तअतियहुमुल मलाइकतु औ यअतिय रब्बुक औ यअतिय बअदु आयाति रब्बिक यौम यअति बअदु आयाति रब्बिक ला यनफ़उ नफ़्सन ईमानुहा लम तकुन आमनत मिन क़ब्ल औ कसबत फ़ी ईमानिहा खैरा क़ुल इंतज़िरू इन्ना मुंतज़िरून इन्नल्लज़ीन फ़र्रक़ू दीनहुम व कानू शियअन लस्त मिनहुम फ़ी शैइन इन्नमा अम्रुहुम इलल्लाहि सुम्मा युनब्बिउहुम बिमा कानू यफ़अलून मन जाअ बिलहसनति फलहु अश्रु अम्सालिहा व मन जाअ बिस्सय्यिअति फला युजज़ा इल्ला मिस्लहा व हुम ला युज़लमून क़ुल इन्ननी हदानी रब्बी इला सिरातिम मुस्तक़ीम दीनन क़य्यमम मिल्लत इब्राहीम हनीफ़न व मा कान मिनल मुशरिकीन क़ुल इन्न सलाती व नुसुकी व महयाय व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन ला शरीक लह व बिज़ालिका उमिरतु व अना अव्वलुल मुस्लिमीन क़ुल अग़ैरल्लाहि अब्ग़ी रब्बन व हुव रब्बु कुल्लि शै वला तक्सिबु कुल्लु नफ्सिन इल्ला अलैहा वला तज़िरु वाज़िरतुन विज़्र उख़रा सुम्मा इला रब्बिकुम मर्जिउकुम फयुनब्बिउकुम बिमा कुन्तुम फ़ीहि तख़्तलिफ़ून वहुवल्लज़ी जअलकुम ख़लाइफ़ल अर्दि व रफ़अ बअदकुम फ़ौक़ बअदिन दरजातिन लियब्लुवकुम फ़ीमा आताकुम इन्न रब्बक सरीउल इक़ाब व इन्नहु लग़फ़ूरुर रहीम। सदक़ल्लाहुल अज़ीम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबील उम्मी व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। मुअज़्ज़िज़ मुसलमान भाइरो, अल्लाह सुब्हानहु व तआला असां इंसान ज़ात खे हिदायत जे लाइ माण्हुनि मंझां इंतिहाई चूंडियल, पाण खे पसंदि पयल पंहिंजा बरगुज़ीदा बाना हादी रहबर ऐं अॻवान ऐं पेशवा करे मोकिलिया, जंहिंजो नालो रखी पंहिंजो रसूल ऐं पैगम्बर, ऐं हुकुम कयईं त इन्हनि रसूलनि ऐं पैगम्बरनि जी ताबेदारी कयो, इन्हनि जी फर्मबरदारी कयो, इन्हनि जे चवण ते हलो। इहे तव्हांजे लाइ अल्लाह ताला जे फर्मबरदारी जो नमूनो आहिनि। न त बानो रब जे फर्मबरदारीअ जो हुकुम त मञींदो, पर उन ते अमल कीअं करे जेसीं ताईं नज़र न अचेसि। हिकिड़ो माण्हू हुजे जंहिं ज़िंदगीअ में न बनी ॾिठी आहे, न ॿिज पोखियो अथई, न हर ॾिठा अथई, न गुल जी ख़बर अथसि, न पाणी ॾियण जो पतो अथसि। हाणे उनखे जेकॾहिं असां ॿिज जी गॾु ॾियूं त बाबा वञी पोख, छा कंदो? वञी मथो ॿरीअ जे बीह रहंदो, ॾिसी ॾिसी मोटी ईंदो, कुझु न करे सघंदो, या कंदो त पोइ ग़लति कंदो, छो त हुनखे पतो ई कोन्हे त कीअं पोखिबो आहे। अल्लाह सुब्हानहु व तआला थो फरमाए त मुंहिंजो बाननि ते कॾहिं ज़ुल्म न आहे हूंदो। इंसाफ़ जी तक़ाज़ा इहा आहे त उन्हनि खे फर्मबरदारी जो हुकुम करे पोइ हुननि खे रहबर ऐं अॻवान ॾियां जेको उन रस्ते में हुननि खे वठी हले। जॾहिं हलंदा त उन खां पोइ उन्हनि खे सिखिया अची वेंदी, उहा तालीम अचे वेंदी। अल्लाह थो फरमाए त जीअं उहो रसूल रहबर ऐं अॻवान इन्हनि जे लाइ मां हिकिड़ो इंतिहाई कामयाबीअ जो नमूनो ॾसियो आहे। रब थो फरमाए त जेके उम्मती उन रसूल जे पोयों हलंदा उहे बि उअं ई कामयाबु थी वेंदा। पोइ इंसान जॾहिं कामयाबीअ जी मंज़िल ते वञी पंहिंजी ॿेड़ी लॻाए बीहे त बसि पोइ कामयाबु आहे। अल्लाह सां इंशा अल्लाह असांखे क़ुर ऐं सुन्नत ऐं नबी अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे हिदायत वारे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। असुल इहो मक़सदु आहे ज़िंदगीअ जो त रब सुब्हानहु व तआला जी बंदगी, अल्लाह ताला जी बानप, रब सुब्हानहु व तआला जी जेका हैसियत तरब जी तमामु वॾी आहे, पर असां इंसाननि खे असांजे अकुल आहर अल्लाह ताला जेतिरी तालीम ॾिनी आहे उन तालीम आहर पंहिंजे रब खे सुञाणो,
अल्लाह ताला सां वेझड़ाई ऐं कुर्ब कयूं त पोइ इन वेझड़ाई ऐं कुर्ब में रब सुभानो ताला बाननि जा दर्जा बुलंद थो करे। अल्लाह सुभानो ताला शाल असांखे इहो कुर्ब ऐं इहा वेझड़ाई नसीब फरमाए त जे इहा वेझड़ाई ऐं कुर्ब माण्हू खे मिली वञे त पोइ इन माण्हू खे दुनिया जो फ़िक्र न हूंदो आहे, दुनिया जे सामान जो फ़िक्र न हूंदो आहे। तव्हां हदीस शरीफ़ जा सभु किताब पढ़ी ॾिसो, तव्हां क़ुर मजीद जा सभु फ़र्क़ उथलाए ॾिसो, काथे बि ईअं न हूंदो त माना को खाधे पीते जो फ़िक्र कयो, को लटे कपिड़े जो फ़िक्र कयो। अल्लाह ताला बार बार इहो चयो आहे त बाना आख़िरत जो फ़िक्र कर, बाना क़बर जो फ़िक्र कर, बाना हशर जो फ़िक्र कर। छो त उते हिते जेकॾहिं जंहिं माण्हूअ खे कुझु बि न आहे, मां अर्ज़ु कयां त ॻोठ में जेके बि माण्हू आहिनि सभिनी खे बनियूं आहिनि, कंहिंखे हूंदी कंहिंखे न हूंदी, हर कंहिंखे दुकानु आहे, कंहिंखे हूंदो कंहिंखे न हूंदो, भला हर कंहिं वटि धंधा कारोबार कंहिं वटि हूंदो कंहिं न हूंदो। अल्लाह ताला थो फरमाए त इहो मां इन जे लाइ कयो आहे त हिकिड़े खे धंधा कारोबार एतिरा हूंदा जो उहो वॾी दौलत जो मालिक थींदो, हिकिड़े खे ॿनियूं ॿारहं एतिरा ॾींदुमि जो उहो वॾनि फ़सुलनि ऐं अनाजनि जो मालिक थींदो। पर जंहिंखे न ॿनी हूंदी, न फ़सुलु हूंदो, न को दुकानु हूंदो, न ज़र हूंदी, न का शइ हूंदी, न ज़ीनत हूंदी, रब थो फरमाए त पालणो मूंखे उनखे बि आहे, उहो तव्हांखे ॾेखारींदुमि त ॾिसो त इहो बि ग़रीब पलिजे थो न दुनिया में। पर जॾहिं क़यामत जे ॾींहुं माण्हू अचे ऐं उन वटि का बि नेकी न हुजे, को अमल सालिह न हुजे, को अलाह खे राज़ी करण वारो हुनजो किरदारु न हुजे, पोइ इहो माण्हू जॾहिं कामयाब क़यामत जे जहान में अचे बीहंदो त उते हथ पंहिंजा ख़ाली ॾिसंदो, का शइ कान्हे। अबा जॾहिं असां हिनखे आख़िरत ॾे मोकिलींदा आहियूं त छा ॾेई मोकिलींदा आहियूंसि? माण्हू खे जो वेझारे तेजारे कफ़न में विझी मोकिलींदा आहियूं त कुझु बि न हूंदो अथसि। हथड़ा सिधा पिया हूंदा आहिनि, ठाहे रखंदा आहियूं सिधा करे हीअं हथड़ा ख़ाली हूंदा आहिनि, कफ़न में खीसो न हूंदो अथसि जो उन में कुझु विझिजेसि, ऐं क़बर में बि को सेरांदी खां कुझु रुपयो टको का दौलत धरावत का बि शइ न रखी अथसि, सफ़ा ख़ाली हथे वञी निकिरंदो आहे। अलाह सुभानो ताला थो फरमाए त इब्न आदम चवंदो आहे त साईं मुंहिंजो माल, मुंहिंजी दौलत, मुंहिंजी मिल्कियत। अलाह ताला थो फरमाए छा हुई मिल्कियत? दुनिया में त वाक़ई तूं घणो कमायो, दुनिया में तो वाक़ई कयो, पर उन मां तुंहिंजे कमाईअ मां तोखे छा मिलियो? जेको पेट में पियो। बाबा हिकिड़ो माण्हू वञे सॼो ॾींहुं सखर में वञी कमु कारोबार करे, धंधो करे, ख़ैरपुर में कंहिं ॿिए वॾे शहर में वञी कमु करे, महिनत मज़दूरी करे 1000 रुपयो कमाए मोटी अची घर पहुतो। हाणे जॾहिं घर में जो मानी ठही त इहो माण्हू 1000 रुपयो कमाए आयो आहे, तंहिंजे करे ॿियनि माण्हुनि जे मुक़ाबले में 5 मानी खाईंदो, 5 दफ़ा वधीक मानी खाईंदो, 2 दफ़ा बि वधीक न खाई सघंदो। जेतिरी पेट में जाइ आहे ओतिरी मानी खाए बि उन खां वधीक न खाए। जे खाईंदो त इहा पंहिंजी कमायल पंहिंजी नेमत, इहा हिन जे लाइ फ़रहत न पर वबाल बणिजी पवंदी। अचे पेट फूकबो, अचे सूर थींदो, अचे तकलीफ़ थींदा, अचे गैसूं थींदियूं, अचे मुसीबत में पवंदो। छा आहे? पोइ को ॾाहे वटि वेंदो, चवंदुसि बाबा तूं घणो खाधो आहे, हिन जे करे मुसीबत थी अथई। खाइण बि जेकॾहिं घणो खाईंदो त अज़ाब थींदो। अलाह तो फरमाए त तुंहिंजो हाल त बाना कुल एतिरो आहे, भली तूं गाॾी इन जी कमाए अचु पर खाईंदे हिकिड़ो लोलो इन 2 तोखे वेले ते खाइण जे लाइ मुयसरु न थींदा। 2 मतिलबु इहो आहे त पेट भरे खां पोइ ॿियो न पवंदो, बसि जान छुटी खणी सोन जो बूरो तव्हां न रंधे ॾियोसि, तॾहिं बि हुनखे पेट जे घुर्ज खां वधीक न पवंदो, बसि एतिरो ई पवंदुसि जेका पेट में ज़रूरत आहे। तॾहिं अलाह ताला तो फरमाए त बाना एतिरो तो त ओतिरो खाधो, भली तूं कमाए गाॾियूं भरे कमाए पर खाईंदे ओतिरो जेतिरो पेट में अथई। भली तूं जेतिरो बि कमाए पर पाईंदे त इहो ई न त मथो हिकिड़ी कमीस पाईंदे हेठो हिकिड़ी सलवार, की न 2 कमीसूं 2 सलवारूं पाए बियूं, न थींदो। या जुतीअ जा पादर 2 जिन्सूं वठी हिकिड़े पेर में हिकिड़ी, ॿिए पेर में ॿी जुतीअ जी जिन्स विझी त मां वटि 2 आहिनि, ख़ल्क़ खे ॾेखार बियूं त माण्हू चरियो चवंदा। जे घणो खाइबो त बीमार थींदो, लटा डबल करे मथां पाईंदो तॾहिं बि चइबो त सियाणो न आहे साईं चरियो आहे। त मतिलबु इहो आहे त जेकॾहिं दुनिया जो ग़लति इस्तेमालु कबो त माण्हू ग़लतीअ ॾे हलियो वेंदो। इस्तेमालु एतिरो थींदो जेतिरो हिन जे जिस्म में, जेतिरी हिन जे वजूद में गुंजाइश आहे। तॾहिं अलाह ताला तो फरमाए त बाना तो जो पंहिंजे माल जी दावा कई, तुंहिंजे वजूद खे जेतिरी घुर्ज हुई उहो तुंहिंजो थियो, जेको खाधुई त उहो बि खाधुई, जेको पातुई उहो चुड़ी पूरो थियो। अलाह तो फरमाए त बाक़ी तो पंहिंजे माल खे पंहिंजो माल सम्झी पंहिंजे भलाई ऐं पंहिंजे फलाह ऐं पंहिंजी कामयाबीअ जे लाइ कुझु अलाह जे नाम ते ॾिनो हो। रब तो फरमाए त पेट में विधुई, उनजो छा हाल थियो? गंदो थी वियो। पेट में जो गिरह टपी वियो त हाणे बाबा गंदो थी वियो। जे निकिरी पियो अचे पेट मां, वात में रुगो चॿाड़ियल गिरह निकिरंदो त ॿियो माण्हू खाइणु पसंदि न कंदो, पोइ पेट में वियो त बेकार थी वियो। ऐं वरी जेको लटो पातई उहो लटो मेरो थी वियो, पुराणो थी वियो, चुड़ी वियो। हाणे चुड़ियल लटो केरु वठंदो? कोई न वठंदो, बेकार थी वियो।
अल्लाह तो फरमाए त इहे दुनिया जा जेके बि इस्तेमालात ऐं दुनिया जूं कम ऐं दुनिया जूं शयूं हुयई माना इहे सभु थी वियूं। बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि आहे, तुंहिंजो मां सां ताल्लुक़ हो। अल्लाह फरमाए त तुंहिंजो मां सां जेको ताल्लुक़ हो केतिरो हो उहो कछऊं था त हाणे केतिरो आहे, मापींदासीं तोरींदासीं। केतिरो खाधई उहो बि तोरबो, केतिरो चोड़ियई उहो बि तोरबो। रब सां केतिरो ताल्लुक़ अथसि उनखे बि माप तौर कंदासीं। को अलाह जे नाम ते घुरण वारो आयो, रब मिल्कियत ॾिनी, क़ुर में अलाह ताला उनजी ज़कात ॾियण जो हुकुम फरमायो। रब सुभाणे ताला सिहत ॾिनी, अलाह ताला हिकिड़ो त सिहत असां इन जे लाइ था सम्झूं जेकॾहिं मां मज़बूत हटो कटो आहियां त घणो कमु कयां। अलाह त फरमाए त हा इहो बि थियो, पर तूं घणे जो नज़रियो सम्झ त तुंहिंजे पेट में जेका घुर्ज आहे ओतिरो। बाक़ी ईअं न कर जो कमाए 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 मरी पूरो थी वञे, मरी वञे, हाणे मोए खां पोइ इहा कमाई कहिड़ी कम जी, इहा त हाणे पेट में बि न वेंदी, इहा त हाणे पेट में बि न वेंदी। असांजो हाणे हिकिड़ो दोस्त वीचारो फौत थी वियो, उहो छड़ो मुड़ुसो कुराड़ो माण्हू हो, औलाद हुयसि, घर वारी फौत थी वई हुयसि, कमरे पंहिंजे में अकेलो, ॾाढो दीनदार नेक माण्हू। ॿार नंढड़ी ॿारड़ी का हुयसि औलाद में पोटी बोटी मानी ॾेई वई घर ते, हुन ते पंहिंजे रखी हुई खट ते, मानी वेठो थो खाए। वरी थोरी देरि खां पोइ मोटी आई त हाणे बाबे वटो थांव खणी अचां, अचे त जीअं बाबो सुतो पिया सिधो लॻो, मानीअ जो हेतिरो टुकड़ो खाधो अथई, बाक़ी मानी उहा रखियल सलामत पासे सां पाण 9 सां लॻो सुतो पिया। त छोकिरीअ पुछो बाबा थांव खणा, उहो हुजे त जवाबु ॾे। अलाह वटि पहुतो, माना पंहिंजे नसीब खां हिकिड़ो गिरह बि माण्हू वधीक पेट में नथो विझी सघे, पंहिंजे नसीब खां हिकिड़ो गिरह बि माण्हू पंहिंजे पेट में वधीक नथो विझी सघे। तंहिंजे करे इन्हनि शयुनि जे लाइ परेशान थियणु, एतिरो पाण पतोड़णु जो इंसान जे हक़ीक़ी जेका ज़िंदगीअ जो मक़सदु आहे उन खां माण्हू थिड़ी हलियो वञे, वॾी ग़लती आहे। अलाह तो फरमाए त रोज़ानो मतां जे चौधारी इहे वाक़ियात बार बार पियो थो कयां, ॼमण मरण फौतगियूं मौतगियूं, हिक ॿिए जे जनाज़नि में शरीक थियणु, इहो रोज़ जो कमु आहे। रोज़ न त 8 ॾींहं न त 15 ॾींहं त आहे ई आहे। इहो रब तो फरमाए त इन जे लाइ त जीअं तव्हांजे सबक़ खे भेरो अचे त मुस्लमान, असुल ॻाल्हि हीअ अथई, हक़ीक़त हैसियत कुल एतिरी आहे। हाणे बाक़ी तूं जो ट्रपा थो ॾे त छा थिए। अल्लाह सुभानो ताला शाल असांखे भलो तालुक़ नसीब फरमाए। त रब सुभानो ताला जी कुदरत, रब जी ताक़त, रब जी हैसियत, बानो पंहिंजो मक़ाम, पंहिंजी औकात, इहा कॾहिं न विसारे। जो ईअं थी पए जो जेकॾहिं 4 टका खीसे में अचनि त साईं पोइ मां कोन सॾाए, अहिड़ो थी वञे जो पंहिंजो मांजड़ो थींदो ई कोन। इहो इंसानियत न आहे। इहा जॾहिं तो इहा कई त माना इंसान न आहे। कल्ह ग़रीब हुए त हथड़ा ॿधियूं बीठे माण्हुनि खे, हाणे जॾहिं कुझु थियो आहे त हाणे चए थो साईं मांजड़ो केरु थींदो। ईअं न कर, साॻियो माण्हू जीअं वाक़ियो ॿुधाईंदा आहिनि, मुख़्तलिफ़ फ़क़ीरनि ॾे निस्बत कंदा आहिनि वाक़िए जी, पर वाक़ियो हक़ीक़त में असांजे लाइ इबरत जहिड़ो आहे। जेकॾहिं नेक जेके दरवेश फ़क़ीर हूंदा आहिनि, इहे बि कॾहिं कॾहिं कम अहिड़ा कंदा आहिनि जो उन्हनि जे कमनि मां बाक़ी माण्हू कॾहिं कॾहिं जेको गाफ़िल थी वेंदो आहे, उन जे लाइ कॾहिं कॾहिं अखियुनि खोलाइण ऐं इबरत जो सामान थी पवंदो आहे। त हक़ीक़तनि इज़त वक़ात मक़ाम इहो आहे जेको हे इंसान मौजूदु आहे, जेको अथसि तॾहिं बि इन खे, जेकॾहिं न आहे तॾहिं बि इन जो। इज़त वारो थींदो त इज़त इन जी आहे, ऐं जेकॾहिं बेइज़त थींदो त बेहुरमती ऐं बेइज़ती बि इन जी आहे। बाक़ी इहे ॿियूं शयूं, हे खंभ कपिड़ा लटा, इहे त इहे सभु ईअं आहिनि। तॾहिं हिकिड़े फ़क़ीर खे सॾु हुयो ख़ैरात जो, वियो जो उते त जीअं असां वटि थींदियूं आहिनि रियाव ॾेखाव जूं ख़ैरातूं। हालांकि अलाह तो फरमाए त इन्नमा सदक़ात लिल फ़ुक़राअ वल मसाकीन, ख़ैरात थींदी अथव फ़क़ीरनि ऐं मिस्कीननि जे लाइ। असां वटि ख़ैरात थींदी आहे अमीरनि कबीरनि वज़ीरनि मीरनि पीरनि जे लाइ, फ़क़ीर जे लाइ न। तंहिंजे करे ईअं कबो आहे, हुन फ़क़ीर जे लाइ चइबो आहे ॿार हेॾे हणो, बाग़ में विछाए छॾे वेठो को पलाल वलाल उते विहारियो। ऐं बाक़ी उमरा कुबरा जे लाइ जायूं ठहंदियूं आहिनि, नालो हूंदो आहे ख़ैरात। अलाह तो फरमाए त वॾी मस्करी आहे। अलाह जे इन हिकिड़े रखियल इबादत जे लाइ ख़ैरात इबादत आहे। अलाह जे नाम ते कंहिंखे वयुतइमून ताम अला हुब्बिह, हाली आयत ते इते था बीहूंसि, अॻिते पोइ हलंदासीं। अलाह तो फरमाए त नेकोकार भला बाना इहे अथव जेके खाधो खाराईंदा आहिनि अलाह जे मोहबत ते। अरे मां तूं खाधो छो थो खाराई, अलाह सां मोहबत अथमि, तंहिंजे करे कंहिंजे नाम ते, उन जे नाम ते। कंहिंखे जॾहिं इते आयासीं त असां फिरी था वञूं। युतइमून ताम अला हुब्बिह मिस्कीन व यतीम व असीरा, मिस्कीन ग़रीब कैदी फाथल मुसीबत ज़दा परेशान हाल ख़ाकशोर उन माण्हू खे था खाराइनि। पोइ छो थो खाराइनि, इन्नमा नुतइमुकुम लिवजहिल्लाह, हिन जे लाइ त असांखे अलाह जे रज़ा जी तलब आहे।
हाणे अबा असां ॾिसूं त जेके ख़ैरातूं थी थियनि असांजूं जेके वलीमा था वलीमो बि हक़ीक़त में ख़ैरात आहे अलाह जे नाम ते जेका पंहिंजे मिटनि माइटनि खे असां ईसाल सवाब जे लाइ कंदा आहियूं उहा बि ख़ैरात आहे अलाह तो फरमाए त खाधो खाराईंदा आहिनि अलाह जे नाम ते ग़रीब खे मिसकीन खे यतीम खे पोइ यतीम चवे साईं महिरबानी ख़ैरात खाधी थी तुंहिंजी न बाबा ला नुरीदु मिनकुम जज़ाअ वला शुकूरा अलाह सेखारे थो त साईं भला ख़ैरात जो बदिलो ॾेई वञो असां वटि बदिले जो निज़ाम बि हूंदो अथव ॾिठो आहे तव्हां वलीमे जी ख़ैरात जॾहिं ख़ैरात हूंदी आहे वलीमे जी पर दर ते हमराह बुक खई वेठो हूंदो आहे पुलिस वारे सां गॾु मतां जो केरु निकिरी वियो आहे बिना ॼण जे अलाह तो फरमाए त ला नुरीदु मिनकुम जज़ा अदा असांखे कुझु बि न खपे भला साईं महिरबानी फरमाए त ला शुकूर महिरबानी बि न चओ चुपड़ी कयूं खायूं निकितो हलियो वञे बसि अलाह जो नाम वठी हाणे किथे रहियासीं असां किथे रहियो अलाह जो उसूल अलाए छा थी विया आहियूं असां पोइ था कोठियूं त इहा ख़ैरात ई त उहो फ़क़ीर खे जो घुरायो दावत मिली त वियो जो त हुनखे धिके धूणे वञी परते विहारियोसि अजब ॾिठई त ॿियनि माण्हुनि खे वरी कुता पूरा नथा पवनि ख़िदमत में चई आहे अजीब निज़ाम आहे दावत मूंखे बि आहे त हिनखे बि आहे ॻोठ जे रहे सघे वियो उते पाड़े में हिकिड़ो अमीर माण्हू उसको वॾो ताजर वापारी उनखे चई यार मूंखे लटा बि खपनि भला ऐं घोड़ो बि खपे तुंहिंजो हाज़ुर खोड़ साईं फ़क़ीर माण्हू दरवेशनि जी इज़त कंदा आहिनि भला माण्हू घोड़ो बि पंहिंजो संजे नौकर खे चई त भलो घोड़ो मुंहिंजो संज तयारु करे ॾिस ऐं फ़क़ीर खे लिबास लटो पटको कुल्हे सां जुती वॾी सीम जी उहा बि हाणे ॾिनईं साईं हिन खणी लटा कपिड़ा पाता चढ़ी वेठो लांग वराए घोड़े ते ऐं हलियो वञी जो इन साॻी ख़ैरात वटि पहुतो त इन साॻे फ़क़ीर खे जेको अॻोड़ो धिका पिया ॾियनि हाणे ॿ नौकर डुकंदा आया हिकिड़े अचे घोड़े जो लगाम झलियो ॿिए साईं जी रिके बि झली लथो हेठि ॿ ॼणा गीलियूं गीलियूं वरितियूं वञनि अंदरि वञी ख़ासि हाल में विहारियोसि त बाबा साहब आयो मानी खारायूं जॾहिं मानी ॾिनऊं त पाण न पियो खाए कॾहिं चादर खे वठी ॿोड़े कॾहिं चोले जी दामन वठी ऐं ॿोड़ में विझे चए त खाओ बाबा खाओ तव्हांखे मिली आहे मूंखे न मिली आहे कंहिं पुछियोसि साईं छा थो करे चरियो आहे छा चई चरियो न आहियां मां सियाणो आहियां दा मां इहो ई आहियां जेको अॻोणे तव्हां ॿाहिरों धिका ॾिना हुआ मूंखे हाणे इहे लटा आहिनि जिन खे तव्हां मानी ते विहारियो इहे ॻाल्हियूं सभु इन जे लाइ आहिनि त असां हक़ीक़त ते नज़र विझूं इहे सभु जो सभु इहे ईअं आहिनि अलाह सुब्हानो ताला जा रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम था फरमाइनि जे अलाह ताला वटि इज़त ॻोरबी अथव अलाह ताला जी विलायत ऐं अलाह ताला जी दोस्ती क़बूलियो पोइ इज़त अथव बाक़ी जेकॾहिं हिन लटनि कपिड़नि जी इज़त आहे त पोइ हिकिड़ो ॾींहुं अहिड़ो थियो जो अमीर खे जेकॾहिं रेशम जा लिबास पहिरियल हुजनि बादशाह खे बादशाही लिबास पहिरियल हुजे जेकॾहिं इहो मरी वञे त इन बादशाही जोड़े में उनखे दफ़न कबो कैंची सां कतरे फाड़ींदासीं इन जी टको हैसियत न हूंदी आहे त फाड़ियोसि फाड़ियोसि लाहे इहो कड़ो कयोसि त विझूं सादो कफ़न बाफ़्ते जो जेको फ़क़ीर खे ॾींदा आहियूं सो अमीर खे ऐं पंहिंजो कबीर खे ऐं बादशाह खे इहो ई ईंदो की न वॾनि माण्हुनि जे लाइ बोस्की जा कफ़न ईंदा आहिनि बाबा साॻियो त पोइ दुनिया में जेका इहा शइ जॾहिं आहे हे तॾहिं बि इहो तोखे रेशम पट कोन हो पहिरियल जॾहिं वञे थो तॾहिं बि कोन पहिरे वेंदे बाक़ी विच जे ज़माने में पंहिंजो पाण छो विकियो अथई हेॾो आए बि अलाह जे अमर ते वञे बि अलाह जे अमर ते आए बि अलाह जे उसूल ते वञे बि अलाह जे उसूल ते थो उन जी मर्ज़ी आहे त तोखे कंहिं माण्हू जो कफ़न कंहिंजो दफ़न कंहिंजो वेझार कंहिंजी निमाज़ नसीब थिए ई आहे किथे लुड़ी वञे जो तुंहिंजो को मालिक ई न थिए अहिड़े मालिक जे हथ में आहे इंसान पोइ उते तूं छो थो अलाह को धोखे में पवे या अय्युहल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम इंसान रब करीम जे बारे में छो थो धोखे में अचे अल्लज़ी ख़लक़ पैदा करण वारो फसव्वाक तोखे सिधो बणाई आलीशान बणाई हीअं जो ॾिस त माशाअल्लाह सिधो सौ माण्हू बीठो आहे पर जेकॾहिं हिकिड़ी बांह छोटी हुजे हा हिकिड़ी डिघी हुजे हा हर को चवे हा त यार एबदार आहे को चवे हा त वीचारो पंहिंजो ॾुॾड़ो आहे को कीअं चवे हा जंग जंग हिकिड़ी हेठि मथे हुजे हा त मटकाए हा त माण्हू मॾो चवंदा जे अखिड़ियूं ॿई हिकु जहिड़ियूं सलामत न हुजनि हा त माण्हू काणो कोठिन हा जे ॿुधे न हा त माण्हू ॿोड़ो कोठिन हा ॻाल्हाए न हा त माण्हू तोखे गूंगो चवनि हा सभु थियनि हा हे अलाह ताला तोखां अल्लज़ी ख़लक़क फसव्वाक फअदलक पोइ तोखे बराबरि कई फी अई सूरत मा शाअ रकबक जहिड़ी रब खे पसंदि आई ओड़ो तुंहिंजो चहिरो बणाई हाणे तूं रब जी पसंदि छॾे ऐं वत पंहिंजी पसंदि हलाईंदा अहिड़े रब जे ते जंहिंजे हुकुम सां ॼमे जंहिंजे हुकुम सां मरे ॿई पासा तुंहिंजा हीअं बंदि तॾहिं वीचारे हिकिड़े चयो चई त माण्हू जॾहिं ॼाओ हुयो त कन में बांग ॾिनऊंसि कन में ॾिनऊंसि बांग निमाज़ पढ़ी हुन वक़्तु ॿारलो जो नंढड़ो खणी ईंदा आहियूं जंहिं महिल मौलवी साहिब ॾे साईं हिनखे बांग ॾे त बांगड़ी ॾींदो आहे कन में इहा बांग अची वई हाणे जॾहिं हिकिड़े ॾींहुं मरंदो त हाणे बांग ॾींदासीं ॿीहर हाणे छा कबो निमाज़ पढ़बी हेॾो बांग हेॾो निमाज़ मुंड में आहे त बांग मिले जॾहिं वञे थो त निमाज़ थी थिए हाणे विच में तुंहिंजी मर्ज़ी आहे त हिन बांग निमाज़ सां निभाए या न निभाए निभाईंदे त वाह जो थींदो इहा बि निभाईंदई जे न निभाईंदे त यार पोइ हेॾो हीअ बि छॾे वेंदे हेॾो हीअ बि छॾे वेंदे
अल्लाह सुभाणे तआला शाल असांखे इन्हनि भलियुनि शयुनि सां निभाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह ताला असांखे हक़ीक़त सम्झण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अज़ीज़ो, असां हिन दुनिया जे चमक धमक में ॾाढो हक़ीक़त खां घणो परे थी विया आहियूं। अल्लाह सुभाणे तआला थो फरमाए तला इन्ना औलिया अल्लाह ला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून। बानो जे मूंसां विलायत ऐं दोस्ती रखे त न को उनखे ॾुख हुजे न को ख़ौफ़ हुजे। असां चवंदासीं अल्लाह जा वली के असां कान आहियूं, असां ग़रीब, असां गुनाहगार। अल्लाह त सवली अथव विलायत। हज़रत अबे साईं जन पंहिंजे तक़रीर हिकिड़ी में अजीब फरमायो त माण्हू चवंदा त वली थींदा आहिनि आंगुरनि गणिया, पर जेकॾहिं माण्हू चाहे त पंहिंजो पाण वली थी सघे थो। उहो कीअं? वली माना दोस्त। अल्लाह ताला सां दोस्ती हुजे न, दॿा दोस्त जी जेकॾहिं कंहिं माण्हूअ खे हिकिड़े ख़बर आहे तिन अधे जो हे साईं दोस्त आहे, पोइ हिन जी जाथे बि का ख़बर पवंदासीं त चवंदो उनजो अदब एतिराम कंदो। वञे पियो बनीअ ते, इरादो हुयुसि त हिन बनीअ खे सां पंहिंजो बिल्डोज़र थो हणाए, ख़बर पियसि त साईं जी आहे, चई यार दोस्त जी हथु कढे सदा। वियो त काथे रस्ते ते लोढ़ो लॻो पियो, चई हाणे हिन धक ते पंहिंजो बंदि कयो अथऊं, खोलेसि रस्तो त असां टपी वञूं। चई हिन सां हिन जी शादी तकरीब अथनि, इन जे करे बंदि कयो अथऊं। हमरा कावड़ियो चई न त दॻो खोलियांसि थो। पोइ ख़बर पियसि त साईं जो आहे, चई अदा हाणे दोस्त आहे, छॾ बाबा हिनखे। दोस्तीअ जे करे हज़ार कम दुनिया में तूं छॾे थो वञे दोस्त जे रिआयत में। अलाह तो फरमाए त मुंहिंजी दोस्ती कर ऐं मुंहिंजी दोस्तीअ में मुंहिंजी बेफ़रमानी जा कम छॾे वञ, तूं मां दोस्त आहियूं, ॿियो छा। जाथे गुनाह अचई उते सोच ते यार अलाह मुंहिंजो मालिक आहे, हया अचणु खपे त कीअं रब जी बेफ़रमानी कयां। जाथे कूड़ ॻाल्हाइणो आहे चओ त अलाह ताला मना कई लानतुल्लाहि अलल काज़िबीन, कूड़ जे मथां अलाह लानत विधी आहे। मां कूड़ कीअं ॻाल्हायां यार, अलाह सां वास्तो थियमि, अलाह सां वास्तो आहे कोन्हे बा, हे साह कंहिंजो ॾिनल, हे जेको असां जेके आहियूं सभु कंहिंजी पैदाइश आहियूं, जेके असांखे नेमतूं उन कंहिंजूं ॾिनल आहिनि। जेको खाऊं पीऊं था कंहिंजो था ॾियूं, जंहिंजी धरती ते तरह उहा कंहिंजी आहे, जंहिंजो पाणी था पीऊं उनजो मालिक केरु आहे, जेको साह था खणो इन जो हवा जो मालिक केरु आहे। जॾहिं अलाह ओ हीअं नह खां चोटीअ ताईं वार जे ज़रिए में बि अलाह जे रहमत जा हीअं मोहताज जकड़िया बीठा आहियूं। दोस्ती त छा, पर अहिड़ो बानो जो उनजे हिकु हिकु छा ॿुधायां, हीअं बाने जे रत मां हीअं कलम बोड़े ऐं हीअं कंहिं दीवार ते हीअं रंग हणो त थोरो ॻाढ़ो रंग पवे, ओ इहो रंग बि तुंहिंजो उन मालिक जो आहे, रत जो। एॾो मालिक जी मालकिया तो में एॾी बान पए, पोइ तूं हाणे इन रब खे छॾे ऐं इन सां बग़ावत कर। हिते दोस्तीअ जा भरम रखे थो दुनिया में, ऐं जेको एॾो मालिक अथई, जेको मेहरबान बि अथई, जेको रज़ाक बि अथई, जेको रहमान बि अथई, जेको रहीम बि अथई, पोइ उन जो वरी तूं एतिरो बि भरम न रख। इन भरम रखण खे अल्लाह ताला बाने जी दोस्ती थो चवे। अलाह तो फरमाए त जो एतिरो मुंहिंजो ख़्यालु कर, जॾहिं गुनाह जी सोच थिए त ॾिस त अलाह राज़ी आहे की न नाराज़ आहे, जे राज़ी आहे त चओ अल्हम्दुलिल्लाह करे गुज़र, पर ॾिस जेकॾहिं रब नाराज़ थींदो त छॾे वञ, रब थो फरमाए तुंहिंजी असांजी दोस्ती आहे। पोइ जॾहिं अलाह जी दोस्ती मिलई, अला इन औलिया अल्लाह ला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून, रब थो फरमाए हिते जेकॾहिं साईं पंहिंजे कंहिं न कंहिं माण्हू सां दोस्ती आहे, साईं छा आहे चई असांजे वज़ीर आला साहिब जेको इहो नौकर चाकर आहे, उन सां संगत अथमि, तंहिंजे करे एसपी मूंखे छा कंदो, बांह ते हथु हीअं हलियो थो वञे। रब थो फरमाए त मां सां जॾहिं दोस्ती कर त पोइ दुनिया वारा तोखे छा कंदा, काफ़र तोखे छा कंदा, यहूदी नसारा तोखे छा कंदा, जहाज़नि ऐं बमन वारा तोखे छा कंदा। तुंहिंजो त उहो दोस्त आहे जेको हिननि सभिनी जे मथां आहे। वलिल्लाहि मुल्कु समावात वल अर्ज़, अल्लाह जे लाइ ज़मीन ऐं आसमान जी बादशाही। तूं ज़मीन आसमान जे बादशाह जो दोस्त आहे, तोखे धरतीअ जा टके वारा छा कंदा, जिन जे पेट में गंदु भरियो पियो आहे, जिन जो साह उन रब जे अमर में आहे, जे चाहे त उते जो उते किरे फतके त साह न खणी सघंदो। मां अज़ीज़ो, पर जेकॾहिं इन दोस्ती ऐं इन संगत जो जेकॾहिं मज़ो असां वठूं न त इन जो अहिड़ो लज़त आहे। हिते माण्हूअ खे रुगो नशे जो चस्को ईंदो आहे त अबो अमा दोस्त मिट माइट सॼो ॻोठु पुलिस सटे कुटे अधमो करे नथो छॾे, पर जेकॾहिं असां रब जे मोहबत जे इन लज़त जो चस्को वठूं न त हीअ दुनिया सॼी असांजे लाइ बेकार थी वेंदी। छो त हक़ीक़त इहा आहे त जंहिं ॾींहुं रब सुभाणे तआला दुनिया जो हे जहान तोखां छॾाए अॻिते आख़िरत जे जहान में तोखे हली पहुचाई, पोइ उते ॾिसंदे अलाह ताला तो फरमाए वलकुम फीहा मा तश्तही अनफुसुकुम वलकुम फीहा मा तदउन, बाना तूं अखियूं बि तुंहिंजूं उते लज़त वठंदियूं, तूं पाण बि उते मज़ो वठंदे। हिते आहे कल कलो को जवानी हुई त टपा पियो ॾे, हाणे कुराड़ो थी वियो, हाणे से कहिड़ो टपो ईंदो हिन खां, भित ते चढ़ी किरंदो त चेल भॼी पवंदसि। रब चवंदो हिते तुंहिंजो इहो हाल आहे, हिते त बाना तुंहिंजो इहो हाल आहे, हाणे हिते तोखे छा थींदो। पर तोखे जेकॾहिं अलाह जी विलायत ऐं दोस्ती क़बूल करे थो, हिते इन थोरी आजिज़ी वारी ज़िंदगीअ में जंहिंमें अलाह तो ॼाणे त अलाए घणा ॾींहं जवानी आहे, अलाह तो ॼाणे त उन खां पोइ पोड़ पे केतिरा ॾींहं आहे, पर इन जे पोयों मौत अहिड़ो यकीनी आहे जंहिंजी पक ई पक आहे। अलाह तो फरमाए जेकॾहिं तूं इन ज़िंदगीअ में अलाह ताला जी विलायत ऐं दोस्ती क़बूल, रब तो फरमाए त पोइ ते हली जॾहिं तूं मां वटि पहुचंदे अहिड़ी जवानी ॾींदोमांइ जंहिंजे पुठियों कुराड़प न ईंदी, एॾी सिहत ॾींदोमांइ जंहिंजे पुठियों बीमारी न ईंदी, अहिड़ी नेमत
नेमत ॾींदोमांइ जंहिंजे पोयों खोट न हूंदो, एॾी ख़ुशी ॾींदोमांइ जिथे ग़म जो तसवुर न हूंदो, उहा हयाती ॾींदोमांइ जंहिंजे पुठियों मौत कुहाए छॾींदुसि। पोइ एॾे वॾे सौदे जे लाइ एॾी वॾी आछ आहे अलाह जी। ऐं हिते दुनिया जे जहान में अबा जेको परहेज़गार आहे उहो खाए थो नथो, खाए पीए थो कोन थो खाए पीए, रुगो हराम नथो खाए, रुगो बेफ़रमानीअ सां नथो खाए पीए, बाक़ी खाए पीए त फर्माबरदार थो। अलाह जा नेकोकार ॿार आहिनि, नबी हुजनि, वली हुजनि, फ़क़ीर हुजनि, वारिस हुजनि, पीर हुजनि, आलिम हुजनि, अलाह जे ख़ौफ़ वारा आहिनि, उहे हलाल ते गुज़ारो कंदा, बसि हराम को पासो कंदा। एतिरो फ़र्क़ु कुल ॿियो छा आहे? इहा जॾहिं नेकी ऐं भलाई वारी ज़िंदगी गुज़ारींदो त दुनिया में बि इज़त थींदसि ऐं आख़िरत में बि तमामु वॾी इज़त। दुआ आहे त अलाह सुब्हानो तआला शाल असांखे हक़ सच जे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, रब साईं पंहिंजी विलायत ऐं दोस्ती नसीब फ़रमाए। अलाह ताला जो सॾु थिए, दोस्त जो सॾु हूंदो आहे यार शाम अॼु जाए टे पहिरीं जी नमाज़ खां पोइ असां गॾु चांहि पीअंदासीं, हाणे सॼो ॾींहुं इंतज़ार में आहे त शाम ते टे पहिरीं खां पोइ वेंदुसि दोस्त ॾे त वञी पंहिंजो साईं जे वञी उता किथे चांहि पीअंदासीं। अलाह तो फरमाए त मां जो सॾु कननि सां तूं ॿुधे अलाह अकबर तूं नाच, माना दोस्ती न आहे न मां सां, हुजे ई हा त हलियो अचे। हा इहा आहे दोस्ती। हाणे ॿुधायो त दोस्त जे दोस्ती में तोखे ख़र्चु आहे, जे अॼु चांहि पीती अथई त सुभाणे पीआरणी बि पवंदई। ॿुधाए त रब जे सॾ ते जो निमाज़ ते थो अचे त हिते छा ॾियणो अथई? राहत ऐं सुकून वठी वेंदे मुफ़्त में, राहत ऐं सुकून हितां मुफ़्त में वठी वेंदे, ॾियण जे लाइ कुझु बि न आयो आहे। अलाह ताला खे सजदो कर, तूं अञा पंहिंजा हक़ लाथी वञ, ॿार अथई कुलनि त उहो लाहे हल्को कयूं वञ, अलाह ताला जे नेमतुनि जो शुक्रियो अदा करे वञ। रब थो फरमाए त इन जे एवज़ में तूं जन्नत जो मालिक आहे। अलाह सुब्हानो तआला असांखे दोस्तीअ जी हक़ निभाइण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अलाह ताला असांखे दोस्तीअ जे भरम रखण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। मां अर्ज़ु कयोमांव त दुनिया में कंहिंजी दोस्ती आहे त उनजे सभु शइ जो ख़्यालु था कयूं, उनजे सभु फरमाइश जो ख़्यालु था कयूं, उनजे सभु ख़ुशीअ नाख़ुशीअ जो ख़्यालु था कयूं। रब थो फरमाए त मां मालिक बि आहियां, जेकॾहिं मुंहिंजे ख़ुशीअ नाख़ुशीअ जो ख़्यालु कंदव त मुंहिंजी ऐं तव्हांजी दोस्ती आहे। दोस्ती थींदी त रब थो फरमाए त न को ग़म कर न को ॾुख कर, बसि तूं आज़ादु आहे दुनिया जे जहान में। अलाह सुब्हानो तआला शाल असांखे पंहिंजी दोस्ती ऐं पंहिंजी विलायत नसीब फ़रमाए। कुझु क़ुरान मजीद जूं आयतूं मां तव्हांजे आरो पढ़ियूं, अल्लाह ताला उनजे सम्झण ऐं उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह तो फरमाए हाज़ा किताबुन अंज़लनाह, इहो ही किताब आहे जेको असां तव्हां ॾे नाज़िल कयो आहे, वॾी बरकत वारो अथव। फतबिऊ, इन जा ताबेदार थिजो। अल्लाह सां दोस्ती निभाइजे। अखर ॾा ॿुधो त केॾा महिरबानी जा आहिनि। थोरो हिन क़ुरान जे तर्जुमे ते रुगो गौर करे ॿुधो त रब साईं केॾी मुहबत सां असां सां ॻाल्हायो आहे। अल्लाह तो फरमाए त इहो ही किताब मां तव्हां ॾे नाज़िल कयो आहे, बरकत वारो अथव, इन जा ताबेदार थिजो। हालांकि जेको हुकुम करे हा डंडे सां, तॾहिं बि उनजी मर्ज़ी हुई। वतकू, ऐं तकवा वारा बि थिजो, परहेज़ कजो, परहेज़ कबी। अबा हे जेको मिस्त्री तव्हांजो बिजली ठाहींदो, इहो बिजली जो ठाहे त परहेज़ असुल न करे, कॾहिं बिजली तारुनि ॿाहिरि हलंदड़नि में हथ विझी करे कीअं करे इहे मरंदो। अहिड़ो शाक ईंदुसि जो अचे हेठि लॻंदो, मथो फाटी पवंदुसि फर्श में लॻण सां। बिजलीअ सां न मुंहुं धक सां त मथे जे धक में ज़रूरु मरे ई मरे। अलाह तो फरमाए त तकवा बि कजो, छो त हराम में हथ विझंदव त पोइ परियों जहन्नम जी एॾी ख़तरनाक भयानक वात पटियो वेठी अथव जो हीअं क़बर में माण्हू खे पूरियो त उतां ई बुंब ॾेई तनूर वांगुरु फाटी निकिरंदसि। अलाह सुब्हानो तआला असांखे पंहिंजी तकवा नसीब फ़रमाए। त अलाह तो फरमाए जेकॾहिं तव्हां हिन किताब जा ताबे थियो ऐं तकवा बि कयो त तव्हांजे मथां रहम थी वेंदो। तकवा छा आहे? हराम खां बचणु, इहा तकवा आहे। बसि हराम में हथ न विझ, इहा तकवा आहे। अलाह सुब्हानो तआला शाल असांखे तकवा नसीब फ़रमाए। अन तक़ूलु इन्नमा उनज़िल किताब अला ताइफ़तैन मिन क़ब्लिना, या मतां हीअ ॻाल्हि चओ त साईं अॻे यहूदी नसारनि ते किताब नाज़िल थिया हा ऐं असांखे उनजे पढ़ण जी का ख़बर कोन हुई, या तव्हां हीअं चओ त हे किताब जेकॾहिं असां ते नाज़िल थिया त असां वधीक हिदायत वारा थियूं हा। हाणे माण्हू ईअं था कनि, यहूदियुनि ॾे जॾहिं किताब आयो चईसीं अॻे वॾियुनि जमातुनि ॾे किताब आया हा। अलाह तो फरमाए त हे किताब जॾहिं आयो त वरी तव्हां चवंदव साईं हे किताब मके वारनि ॾे आयो, असां ॾे जेकॾहिं अचे हा। अलाह तो फरमाए त तौरात खे तव्हां कहिड़ा कोला ॾिना, इंजील खे कहिड़ा कोला ॾिना? उन में ई त लिखियलु आहे त क़ुरान मजीद बि अलाह जो किताब अथव। अलाह ईअं त कोन चयो तव्हांखे त तव्हां ॾे ईंदो त मञिजो, जेकॾहिं ॿिए कहिड़े अचे त न मञिजो। अलाह ताला फरमाए त किताब मुंहिंजो आहे, जिथे अचे जंहिं वटि ज़ाहिर थिए इहो किताब तव्हांखे मञिणो। फ़क़त जाअकुम बय्यिनतुम मिन रब्बिकुम व हुदन व रहमह, तव्हां ॾे क़ुरान मजीद आयो, हिदायत आई, चिटा तव्हां ॾे मौजज़ा आया, हिदायत बि आई, रहमत बि आई। पोइ इन खां वधीक को ज़ालिम आहे ई कोन जो अलाह जे आयतुनि खे कूड़ो करे ऐं उन खां रुकिजी पए। अबा असां वटि अलाह जूं आयतूं अचनि थियूं, बांग जा सॾ अचनि था, निमाज़ूं अचनि थियूं, अलाह जा अहकामात अचनि था, हराम ऐं हलाल जा क़ुरान मजीद में नबी सोने सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मसइला चिटा करे ॿुधाइनि अचनि था। पोइ बि असां मुस्लमान नथा मुड़ूं। हाणे ॿुधायो त अलाह ताला हे जेको यहूदियुनि नसारनि सां ॻाल्हायो आहे, इन जो असां मुस्लमान जी ज़िंदगी में फ़र्क़ु थियो? जॾहिं असां बि ओड़ा बेफ़रमान, यहूदी नसारा बि ओड़ा बेफ़रमान, रब थो फरमाए त पोइ बाक़ी तव्हांजी मां वटि का इज़त कोन्हे, पोइ तव्हां मूंसां विलायत ऐं दोस्ती त कोन कई। अलाह इंशाअल्लाह असांखे पंहिंजे तालुक़ निभाइण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।
सनजिल लज़ीन यसदिफून अन आयातिना, जेके असांजी आयतुनि खां फिरी था वञनि, रुकिजी था वञनि, उनखे बदिलो ॾींदासीं बुरे अज़ाब जो, हिन जे करे जो उहे असांजे क़ुर खां फिरी विया हुआ। अज़म कयो त इंशाअल्लाह अलाह जे क़ुर सां साथ ॾींदासीं। अज़म कयो त इंशाअल्लाह अलाह जो क़ुर पढ़ंदा पढ़ाईंदासीं। अज़म कयो त इन ते इंशाअल्लाह अमल कंदासीं। अज़म कयो त वापार में, तिजारत में, ज़िंदगीअ में, रस्मुनि में, रवाजनि में, शादियुनि में, ग़मियुनि में, सभिनि खे क़ुर ऐं मुहम्मद रसूलुल्लाह जी शरीयत जो हुकुम नाफ़िज़ कंदासीं ऐं पंहिंजे बचड़नि खे क़ुर जी तालीम पढ़ाईंदासीं। जॾहिं ईअं कबो त अलाह ताला कंदो असांजे हाल ते रहम थी वेंदो। हल यंज़ुरून इला अन तातियहुमुल मलाइकतु व याती रब्बुक, अलाह इहे बसि छाजो इंतज़ारु था कनि त या त उन्हनि जा अलाह ताला जा मलाइक अचे या तुंहिंजो रब पाण अचे, या की अलाह ताला जूं निशानियूं आहे। अलाह तो फरमाए त जंहिं ॾींहुं अलाह ताला जा मलाइक अचनि या निशानियूं अचे निकिरंदियूं त पोइ उन ॾींहुं जॾहिं माण्हू हाणे ईमान कंदो न, रब तो फरमाए त अॻे जेकॾहिं ईमान न आंदो अथई, हाणे मौत महिल जॾहिं मौत जा मारी अचे ॾिठा अथई, हाणे साहु अचे हिते बीठो आहे, अलाह तो फरमाए त हाणे तुंहिंजे ईमान जो तोखे टको फ़ाइदो न मिलंदो, छो त वक़्तु गुज़री वियो। अबा हिकिड़े माण्हूअ जे स्कूल में हुजनि, साहब ईंदा आहिनि कॾहिं कॾहिं, अलाह जो ख़ौफ़ कोन्हे असां में, तंहिंजे करे ख़ल्क़ खां असां डिॼंदा आहियूं घणो। अलाह जे ख़ौफ़ वारो माण्हू हूंदो त पंहिंजे लेखे स्कूल जे टाइम ते वञी मास्तर बि हाज़िर थींदो, ऑफिसर बि हाज़िर थींदो, हर को माण्हू हाज़िर थींदो, पर असां वटि अलाह जो ख़ौफ़ कोन्हे, ख़ल्क़ जो ख़ौफ़ आहे। पोइ ख़ल्क़ ईअं आहे, जे ॾिठई त ख़ौफ़ थियो, जे न ॾिठई त मिड़ई ख़ैरु आहे। पोइ इहो थींदो आहे निफ़ाक़ जो तरीक़ो। पोइ हिते जो 2-3 ॾींहं जज पिया घुमनि त अमरा ॾिसो त को जंहिंखे ज़िंदगीअ में जेको माण्हू 9-10 खां अॻे न उथियो हो, उहो फजर जी निमाज़ वक़्तु तयारु थियो बीठो आहे, चाहे चईसीं वञिणो आहे, बसि ड्यूटी आहे। पर ड्यूटी त तुंहिंजी ज़िंदगी हुई, 20 साल अॻे बि त सर्विस कई अथई, उन में ड्यूटी तुंहिंजी काॾे वई। अलाह जो ख़ौफ़ न आहे। रब साईं पंहिंजो ख़ौफ़ नसीब फरमाए, अलाह ताला पंहिंजी तक़वा नसीब फरमाए त इते वञी था असां हाज़िर थियूं, वञी पहुचंदासीं। पर जेकॾहिं हिकिड़ो माण्हू इहो साकंदो जज साहिब जे पोयों पहुतो त इन जी हाज़िरी क़बूल थींदी? त बसि न दादा, छापो लॻी वियो, तूं कोन है बाबा, गैर हाज़िर करार ॾेई छॾियोसीं। रब तो फरमाए ज़िंदगी सॼी गुज़ारी बेफ़रमानी में, हाणे जॾहिं मरण जी महिल थी आहे, अचे किरियो आहे, हाणे साहु अचे लुकी में पहुता, गोगरो थो लॻे, हाणे तोबा तोबा, असां वेठा मथां क़ुर घुमाईंदासीं पे पढ़ाईंदासीं, ख़तम जो ठका बि पवंदो। अलाह तो फरमाए त न, हाणे कबल ई विसाई, हाणे तेल ॾींहं जो खपी वियो, हाणे रोशनी थींदी का। अलाह सुभानो ताला शाल असांखे अॻ में तोबा करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अलाह तो फरमाए जंहिं आत अॻे ईमान आणे या पंहिंजे ईमान में के भला कम करे, कुलन तज़रू इना मुंतज़िरून चवनि, जे नथा मञो त पोइ इंतज़ारु कयो, सभिनी खे अंजाम अॻिते हली हे ॾिसणो आहे। इन लज़ीन फ़रक़ू दीनहुम व कानू शियअ लस्त मिनहुम फी शै, जिन पंहिंजो दीन विरहाए अलॻि अलॻि करे ऐं टोला टोला थी विया, नबी सोना तुंहिंजो उन्हनि सां को तालुक़ु न आहे। तूं हिकु अलाह आहे, हिकु रसूल जे तालीम पंहिंजी तालीम ते हल, जेका अलाह जे तरफ़ो अचई थी, बसि इन ॻाल्हि ते मज़बूत थी बि। इन्नमा अमरुहु इलल्लाह, बाक़ी जेके दीन में चयूं था कनि, पंहिंजा मसइला था बणाइनि, पंहिंजा फ़िरका था बणाइनि, अलाह तो फरमाए रब ॾे मोटी हलंदा, पोइ इन्हनि खे अलाह ताला ख़बर ॾींदो जेको कुझु किरदारु कंदा हुआ। जे अलाह जे किताब ऐं नबी सोने सां सचा न आहिनि, रब तो फरमाए त अहिड़ी कूड़ जी सज़ा ॾींदोमान जो यादि अची वेंदुनि सभु कुझु, पर पोइ थींदो कुझु बि कोन। तंहिंजे करे इन खां अॻु में माण्हू हिदायत ऐं सुधर जो रस्तो ऐं वाट वठे त इहा भली आहे। अलाह ताला असांखे हिदायत ऐं सुधारो नसीब फरमाए। अलाह तो फरमाए त मन जा बिल हसनत फलहु अशरु अमसालिहा, जेको नेकी आणींदो त रब तो फरमाए त ॾहूं ॾींदोमांसि। वमन जा बिसय्यत फला युजज़ा इल्ला मिथलहा, जेको बुरो कमु खणी ईंदो त अलाह तो फरमाए त बुरे खे बुराई जो बदिलो ओतिरो ॾींदोमांसि। वहुम ला युज़लमून, उन्हनि सां को ज़ुल्म न थींदो। कुल इन्ननी हदानी रब्बी इला सिरातिल मुस्तक़ीम, ऐं नबी सोना तूं ऐलान कर त अलाह ताला मूंखे अहिड़ी वाट वठाई आहे जेका सिरातिल मुस्तक़ीम जे रस्ते वाट आहे। दीनन क़ियमन मिलत इब्राहिम हनीफ़ा, मज़बूत सचो हिकिड़ो दीन आहे, उहो रस्तो जंहिं ते इब्राहिम अलैहिस्सलाम हलियो। अलाह तो फरमाए इब्राहिम खे अलाह ताला पंहिंजो प्यारो दोस्त करे वरितो हो। अलाह ताला शाला असांखे इब्राहिम दीन मुहम्मद रसूलुल्लाह जी शरीयत ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। वमा कान मिनल मुशरिकीन, इब्राहिम मुशरिक कोन हो। हाणे बि असां चवंदा आहियूं त असां मुशरिक न आहियूं। अल्हम्दुलिल्लाह, वाकई असां झंडनि कंडनि क़बरुनि बूतनि जे आॾो कोन झुकंदा आहियूं, पर अलाह तो फरमाए त नफ़्स जी ख़्वाहिश तव्हांजी एॾी थुली थी वञे जो उहो वॾो बुत ठही थो वञे। नफ़्स जी ख़्वाहिश आहे अलाह जे दीन जी ख़िलाफ़ वर्ज़ी कराए थी बीहे, नफ़्स जी ख़्वाहिश आहे क़ुर जे अहकामात जी ख़िलाफ़ वर्ज़ी थी कराए छॾी, नफ़्स जी ख़्वाहिश आहे मुहम्मद रसूलुल्लाह जे सुन्नत खां असांखे थेड़े अलाए काॾे जो काॾे वठी थी वञे। अलाह सुभानो ताला शाल असांखे इन नफ़्स जे ख़्वाहिश वारे बुत जे पूॼा खां बचाए। अलाह ताला ख़ौलिस पंहिंजे रसूल करीम जो असांखे ताबेदार ऐं फर्मबरदार बणाए। कुल इन सलाती, चओ त मुंहिंजी निमाज़, मुंहिंजी कुर्बानी, मुंहिंजो मौत, मुंहिंजी हयाती सभु रब्बुल आलमीन जे लाइ आहे, उन सां को शरीक कोन्हे। मूंखे हुकुम बि इहो ई आहे त मां अलाह सुभानो ताला जो फर्मबरदार थियां ऐं मां अलाह जो पहिरियों फर्मबरदार आहियां, अलाह जा ॾाढो झुकंदड़ आहियां। कुल अगैर अलाह अबगी, बाक़ी साईं हे ॿियो छा थींदो, पोइ हे काॾे वेंदो, ईअं ॻाल्हियूं माण्हू वेठो कंदो। कुल अगैर अलाह अबगी रब्बा, तव्हांजे चवण ते मां अलाह खे छॾे ॿियनि खे पालणहार कयां, हालांकि हर शइ खे पाले रब, मां वरी चवां त मुंहिंजो पालणहार रब न आहे।
हाणे मुस्लमान आहिनि हराम में हथ विझो वेठा आहिनि। काथे ॾिसो त मुस्लमान जे धंधे में व्याज आहे, काथे ॾिसोसि त मिलावट अथसि, काथे ॾिसोसि त तोर माप में खोट। पुछुमि दोस्त खां त मां चयो अदा हे जेका पंहिंजो बाचको आहे हे अन्न जो 50 किलो, चई हा साईं हिन में 49 किलो ऐं अधु सेर तोर पयल आहे। बाबा छो? चईसि अधु सेर बाचको जो आहे। मां चयो बाबा चांवर घणे जा किलो आहिनि? चईसि इहे 60 रुपए किलो आहिनि। मां चयो हे तुंहिंजा बाचको घणे जो आहे? 10 रुपए जो। 60 रुपए जो आहे त तो इहो 30 रुपए जे बजाए 10 रुपए जे बजाए 30 रुपया छो हयां माण्हू जे मथां? इहा ईमानदारी त कान्हे। तूं इहो रखो त बाबा हे 50 किलो त पूरो 50 किलो आहे, इन खां इज़ाफ़ी हे बाचको अथई उन जा 10 रुपया थींदई। सिधो कमु कर, सिधाई कर। बाक़ी अटकलू सटकलू कंदे जो प्लास्टिक चांवर जे बाह में विकणंदे अलाह तो फरमाती मां वटि सिधाई न थींदी। पोइ था चवनि साईं मजबूरी आहे। अलाह तो मजबूरी छाजी आहे? मजबूरी तुंहिंजी कूड़ ॻाल्हाइणो आहे, मजबूरी तुंहिंजी मिलावट करणो आहे। तुंहिंजो ईमान मजबूरी कोन्हे त ईमान मूंखे बचाइणो आहे, मां कूड़ न ॻाल्हाईंदुसि। तुंहिंजी मजबूरी इहा नथी थिए त मूंखे साईं सच ते मज़बूत रहणो आहे। तुंहिंजी मजबूरी इहा न आहे त मां खोट न कंदुमि, मूंखे वज़न पूरो ॾियणो आहे। रज़ाक अलाह जेको कूड़ ते हली करे ऐं उहो सम्झे थो त रिज़्क थो कमाए, तूं जे सच ते हूंदे त अलाह तोखे रिज़्क न ॾींदो। छा रिज़्क जो इंतज़ाम सच सां वास्तो थो रखे कि न कूड़ सां आहे? अलाह सुभानो ताला शाल असांखे हक़ सच जे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। त असां माण्हू केतिरनि जाइ ते हलंदा आहियूं, पोइ सच न ॻाल्हाईंदा आहियूं, कूड़ कंदा आहियूं। ज़िंदगीअ में किरदार में उथी वेठी में सभु शइ में कूड़ हूंदो आहे। अलाह ताला शाल असांखे सच ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अलाह ताला असांखे कूड़ खां बचाए। इहो बि शिरक आहे जो माण्हू हराम कम करे ऐं पोइ सम्झे त रिज़्क मुंहिंजो हितां आहे। अलाह तो फरमाए न न ईअं न आहे। मां तोखे माउ जे पेट में रहायो माए, उते हराम रिज़्क कान्हो आयो ई। अलाह तो फरमाए अमर जे छाती में तुंहिंजे लाइ थञ में मां रिज़्क रखायो, उन में का मिलावट हुई, उन में खोट हुयो? पोइ तूं हाणे तूं छो थो खोट करे? जॾहिं मां तुंहिंजी बुनियाद हलाल रिज़्क ते रखियो आहे, पाक रिज़्क ते रखियो अथमि, पोइ हाणे तूं इहो कीअं तूं हराम करे पंहिंजो रिज़्क? अलाह सुभानो ताला असांखे हलाल रिज़्क नसीब फरमाए। अलाह ताला नफ़्स जे ख़्वाहिश जे पोयों हलण खां बचाए। कुल गैर अल्लाह अबगी रब्बा, अल्लाह खां सवाइ ॿियो को पालनहार मञा, हालांकि उहो जहान जो पालनहार आहे। वला तक्सिबु कुल्लु नफ्सिन इल्ला अलैहा, जेको माण्हू कमु कंदो उहो पाण ते पवंदुसि। वला तज़िरु वाज़िरतुन विज़रा उख़रा, केरु बि ॿार खणंदड़ ॿिए जो ॿार कोन खणंदो। सुम्ह इला रब्बिकुम मर्जिउकुम, मोटी अलाह ॾे वेंदव। फयुनब्बिउकुम बिमा कुंतुम फीहि तख़्तलिफ़ून, अल्लाह ताला तव्हांखे तव्हांजे इख़्तिलाफ़ जी ख़बर ॾींदो। वहुव लज़ी जअलकुम ख़लाइफ़ फ़िल अर्ज़ वरफ़अ बअदकुम फ़ौक़ बअद दरजात लियब्लुवकुम फ़ीमा आताकुम। चवनि त रब सुभानो ताला तव्हांखे धरती में रहायो आहे, हिक खां ॿियनि खे दर्जा मथे ॾिना अथई, सभिनी खे आज़माईंदो। हिकिड़े खे वॾो कयो अथई, हिकिड़े खे नंढो कयो अथई। नंढो वॾे जी इज़त कंदो, वॾो नंढे ते रहम कंदो। अलाह तो फरमाए ईअं आहे। वॾो थियण जे करे जेकॾहिं ज़ुल्म कंदे त ज़ालिम आहे, नंढे थियण जे करे जेकॾहिं वॾे जी इज़त ऐं पंहिंजो हुरमत न कंदे त बद अख़लाक़ आहे। जो हो ज़ुल्म कंदो त ज़ालिम करार थींदो, नंढो वॾे जी बेहुरमती कंदो त बद अख़लाक़ करार ईंदुसि। अलाह तो फरमाए त मां दर्जा ॾेई सभिनी खे आज़मायो आहे, हर को पंहिंजे औकात में रहे थो कि न निकिरी थो वञे। अलाह ताला असांखे पंहिंजी हैसियत में रहण जी तौफ़ीक़ अता फरमाए। रब ताला सभु कुझु तव्हांखे ॾेई उन में आज़मायो आहे। इन रबक सरीउल हिक़ाब, अलाह ताला वटि कॾहिं कॾहिं सज़ा बि ॾाढी तकड़ी हूंदी अथई। व इन्नहु लग़फ़ूरुर रहीम, पर अलाह ताला वटि वरी बख़्शिश अञा घणी अथई। दुआ आहे त अलाह सुभानो ताला असांखे सुठी ऐं सिधी ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अलाह ताला बेहयाई बुछड़ाई जे कमनि खां असांखे बचाए। अलाह ताला असांखे पंहिंजी विलायत ऐं पंहिंजी दोस्ती नसीब फरमाए। अलाह ताला असांखे नेकनि ऐं सालिहनि जे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अलाह ताला असांजी हाज़िरी असांजो जलसो क़ुरान जो ई क़बूल फरमाए। जेको क़ुरान ॿुधूं था इन ज़रिए अलाह ताला असांजे दिलनि खे हिदायत जी वाट ते मज़बूत हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अज़ीज़ो क़ुरान ॿुधबो, इन क़ुरान खे मज़बूत हिदायत जो रस्तो सम्झबो। अलाह सुभानो ताला असांखे हक़ सच जे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह। इस्लामी डाउनलोडिंग ऐं टेप कैसेट मेमोरी कार्ड में रिकॉर्ड कराइण जे लाइ यादि रखंदा सिद्दीक हैदर किताब घर, नज़द मेन गेट गिट्टी हाई स्कूल नंबर 2 शिकारपुर। राब्ते जे लाइ यार मोहम्मद शेख, मोबाइल नंबर 030132933775।